अदब ऐं शाइरीअ में तइलीम जो किरदारु कीअं नज़र अचे थो? छा अदब माण्हुनि खे जेको आहे पढ़ाइण ॾांहुं राग़िब करे थो पढ़ाई ॾांहुं या न? सही पहिरीं ॻाल्हि आहे त अदब जेको आहे उनखे तइलीम ई महफ़ूज़ कयो आहे। दुनिया में हज़ारें किताब जेके सहीफ़ा हुआ उहे इन करे मौजूदु कोन हुआ जो माण्हू लिखिया पढ़िया न हुआ, उनखे महफ़ूज़ न करे सघिया। सही। जॾहिं खां इंसान तइलीम आई आहे, जॾहिं खां लिखण पढ़ण जो अमल आयो आहे, तॾहिं खां तारीख़ महफ़ूज़ थी आहे। क़दीम तारीख़ जा जेके किताब मिलनि था यूनान जा, हेरोडोटस जा, या इन खां अॻे जा किताब जेके मिलनि था सहीफ़ा, त कमो बेश इंसान त तमामु घणो सफ़र कयो आहे। उनजा काफ़ी फ़िक्री नज़रिया आया हुआ, पर उहे नज़रिया तइलीम न हुजण जे करे, लिखण ऐं पढ़ण जे फ़न जे न करण जे करे उहे जेके आहिनि उनजो असांखे जेको फ़ाइदो थियणु घुरिजे, जेके असीं हिन वक़्तु दड़ा पिया खोटियूं आर्कियोलॉजी त भई कॾो को शहर हो छा हो, जेकॾहिं उहो कंहिं किताब में या कंहिं जॻह ते उहो लिखियलु हुजे हा ऐं लिख पढ़ जो इल्मु मौजूदु हुजे हा त उनखे महफ़ूज़ करे सघिजे हा, त इंसान लाइ वधीक आसानी हुई। सही। अच्छा, जदीद टेक्नोलॉजी जंहिंमें मोबाइल आहे या इंटरनेट आहे, इन पढ़ण जी आदत खे नुक़सानु पहुचायो आहे या के नवां रस्ता खोले रही? सही। जदीद टेक्नोलॉजी जेका आहे उहा तइलीम जो इंसान जे शऊर जो शाहकार आहे। हा, असां उन मां केतिरो फ़ाइदो वठी सघूं था ऐं असीं उन मां केतिरो नुक़सानु वठी सघूं था, उहा अलॻि चीज़ आहे। जेके माण्हू तइलीमदाननि जिते बि जदीद साइंस आई आहे, टेक्नोलॉजी आई आहे, कंप्यूटर जो इल्मु आयो आहे, मुख़्तलिफ़ उलूम जेके आया आहिनि, उन्हनि माण्हुनि लाइ आसानियूं पैदा कयूं आहिनि। हा, असांजो माण्हू जेकॾहिं उन शइ खे ग़लति इस्तेमालु करे पियो, कंहिं ॿिए वे में इस्तेमालु करे पियो, त पोइ उहो उन माण्हू जो मामिलो आहे, उन में टेक्नोलॉजी जो ॾोह न आहे। सही। जदीद टेक्नोलॉजी इंसानी तारीख़ में तमामु वॾो भूचाल आंदो आहे ऐं तमामु घणियूं शयूं जेके इन से तव्हांखे अॻिते आंदियूं आहिनि। मिसाल तौरु पाण हींअर वेठा आहियूं, तव्हां हींअर वेब चैनल ठाहियो आहे, तव्हां इंटरव्यू वेठा करियो। छा अॻे इहो असां जहिड़ा जेके ॿारहाड़ी में वेठल माण्हू हूंदा, उनजी गुफ़्तगू माण्हुनि ताईं पहुची सघंदी? कोन पहुची सघंदी। बिल्कुलु। चंद रेडियो स्टेशनूं हूंदियूं, चंद टीवीज़ हूंदियूं, त उते उहे शयूं जेके आहिनि से माण्हुनि ताईं मुंतक़िल कोन था। माण्हुनि जा ख़्याल छा आहिनि, माण्हू जेके आम माण्हू सोचे छा पियो, इहा शइ जी मुंतक़िली कोन थींदी हुई। हिन शयुनि इहा त ॿारहाड़ी जो सादे माण्हू जो ख़्याल बि तव्हां ताईं पहुची वञे थो ऐं वॾे तइलीमदान जो ख़्यालु सादे माण्हू ताईं पहुचे पियो, त हिकिड़ी कम्यूनिकेशन जो सबबु बनियो आहे। इन करे जेका जदीद साइंसी टेक्नोलॉजी आहे, इहा इनखे जेको आहे सो इंसान जे लाइ वॾो इनकलाब पैदा कयो आहे। अच्छा।